अस्सलामुअलैकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? तबियत सही आहे? उमेद तव्हां ख़ुशि हूंदव। अलाह साईं तव्हां ॾे ख़ैरु कंदो तव्हांजे बचण। दोस्तों, हिकिड़ो हकीम हूंदो हो हिकिड़े शहर में। तो पोइ सुबुह जो जंहिं महिल पंहिंजे घरां निकिरंदो हो, हिकमत कंदो हो। हुन शहर में हिकमत दुकान जॾहिं पंहिंजे घरां निकिरंदो हो, पंहिंजी घरवारी खे चवंदो हो त जेको बि तोखे अॼु जो सामान खपे त उहो मूंखे लिखी ॾे। पोइ सुभाणे जो लाइ न, सिर्फ़ु अॼु जे जेको इस्तेमाल जे लाइ सामान तो खपे उहो मूंखे। हुनजी घरवारी हुनखे सुबुह जो जीअं निकिरंदो हो त शयुनि जा नाला लिखी ॾींदी आहे त हीअ शयूं सीधे में सामान में जेके बि रोज़मर्रा जी ज़िंदगी में हूंदियूं आहिनि इस्तेमाल में उहो लिखी ॾींदी हुअसि। पोइ खणी ईंदो दुकानदार खे अची ॾींदो, चवंदोसि त हीअ सामान आहे, इहो तयारु करे रखंदी आहे, पैसा घणा? पोइ दुकानदार हुनखे ॿुधाईंदो हो त हिन जा हेतिरा पैसा थींदा। पोइ दुकान ते वञी वेंदो पंहिंजी हिकमत जी दुकान ते। पोइ सॼो ॾींहुं यानी कि जेतिरे टाइम में हुनखे एतिरा पैसा थींदा, ॾिसंदो त हाणे एतिरा पैसा थी विया आहिनि, मुंहिंजे सामान जेको मां घरवारी लिखी ॾिनो आहे उहो वठी ईंदुमि। त पोइ दुकानु बंदि करे वरी पंहिंजे घरवारी ईंदो। ईअं कुझु टाइम में उहो हिकमत जी दुकान में हलंदो रहियो, कुझु टाइम गुज़रंदो रहियो। हुनजी औलाद बि वॾी थी वई, हुनखे ॿ नियाणियूं हुयूं, हिकिड़ो पुटु हुयो। पोइ हिकिड़े ॾींहुं हुनजी घरवारी हुनखे हिन में लिखी ॾिनो सामान सां गॾु छोकिरियुनि जी शादी जो सामान। हुन सामान ॾिसी ऐं सभु सामान वरितो, बाक़ी हुनखे सामान खे जेको आहे विरिहाई, चई त हीअ अलाह जो कमु आहे, हीअ मुंहिंजो कमु कोन्हे, हीअ सामान मूंखे अलाह विरिहाए, बाक़ी ॿियो सामान वठी आयो। त हुनजी घरवारी पुछियसि त हीअ तूं छा कयो आहे? हीअ सामान त तूं कोन वठी आई। हुन पंहिंजी घरवारी खे चई त हीअ सामान त मां हिन लाइ न वठी आयो आहियां त हीअ कमु अलाह जो आहे ऐं अलाह कंदो, मुंहिंजो कमु आहे हीअ सभु सामान वठी अचणु, खाधे पीते जो। बाक़ी इहो कमु जेको आहे न, इहो अलाह असांजो ॿार कंदो ऐं नसीबु खुलंदो। ईअं टाइम हलंदो रहियो। हिकिड़े ॾींहुं हिनजे दुकान जे पासे में अचे हिकिड़ी गाॾी, हुन कार मां हिकिड़ो शख़्स लही आयो, अचे वेही रहियो दुकान में। हकीम साहिबु हुनखे पंहिंजे मरीज़नि खे ॾिसंदो पियो वञे, हुन सोचियो त इहो पेशेंट आहे, शायदि पेशेंट आहे, उहो आयो आहे पंहिंजे पाण खे दवा बवा का शइ खपे। आख़िर में हुनजो नंबर आयो, चयईंसि त दादा अचो तव्हां बि, तव्हांखे ॿुधायो। त हुन चयसि त साईं मां पेशेंट न आहियां, मां तव्हां सां मिलणु आहियां, तव्हां मूंखे सुञाणो था? त चयईंसि त मां ॾिसी, चयईंसि त न मां तव्हांखे कोन थो, मां तव्हांजे पाड़े में रहंदो हुउमि कुझु टाइम अॻु में, असां हाणे सॼी फैमिली सां दुबई शिफ्ट थी विया आहियूं। चयईंसि अच्छा, जी जी चई आहे। चयईंसि त हाणे ॻाल्हि दरअसल इहा आहे त मां तॾहिं तव्हांजी दुकान ते, तव्हांजे पाड़े में रहंदो हुउमि, तव्हांजी दुकान ते ईंदो हुउमि, ॾिसंदो हुउमि त तव्हां जूं नंढड़ियूं ॿ छोकिरियूं तव्हां सां गॾु ईंदियूं हुयूं, तव्हां सां गॾु वेठियूं हूंदियूं, तव्हां दुकानु बंदि करे वेंदा हुओ त तव्हां असांजी गॾियूं हलंदियूं। हुन चयईंसि अच्छा, तोखे यादि आहे? चयईंसि हा। चयईंसि पोइ चयईंसि हुनजी शादी कराई अथव? चयईंसि न हुनजी शादी न कराई आहे। चयईंसि त दरअसल मां हिन सिलसिले में आयो आहियां अमराज कार वारे, त असां हिते पंहिंजी छोकिरी जो संग हिते पंहिंजे माइटनि में करायो, सो आयासीं हुनजी शादी करायूं। कुदरतनि हुन शादी खां 2-3 ॾींहं अॻु में, कुझु हफ़्तो खनि अॻु में हुनजो सामान वामान हर शइ वरितोसीं। कुदरतनि उहा सामान माना हफ़्तो शादी खां अॻु में उहा वीचारी गुज़ारे वई। हुनखे बुखार थियो हिकिड़ो अहिड़ो कुदरती जो, हुन में बची न सघी ऐं हुनखे जेको आहे सो माना बुखार में बीमारी में गुज़ारे वई। सो हाणे सामान सॼो पियो आहे। मां सोचियो त हाणे हुन सामान जो छा कयूं? सो हुनजे लाइ मूंखे तव्हांजो यादि अची वियो। तव्हां ॾाढा सुठा माण्हू आहियो, पाड़े में ग़रीब बि हुयो, तव्हांजी छोकिरियूं आहिनि, जेकॾहिं तव्हां वठो त पोइ मां तव्हांखे इहो सामान ॾेई छॾियां। असांजी छोकिरी जेके शादी पिया करायूं उहा त वीचारी गुज़ारे वई। पोइ हुन चयसि त साईं जी बिस्मिल्लाह, का ॻाल्हि न आहे, तव्हां जेका ॾींदो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। पोइ हुनखे उहो हमरा सामान हुनखे हकीम साहिब खे ॾेई वियो ऐं हकीम साहिब मदद कई। अलासी त हुनजो भरोसो पूरो अलासी हुन जहिड़ी अंदरि मदद कई जो हुनखे ख़ैब ख़्याल बि न हो ऐं नेक माण्हू हो, परहेज़गार माण्हू हो। सो दोस्तो, अॼुकल्ह जे दौर में असांखे कुझु करणु खपे, पर असांजा कुझु अहिड़ा मसइला हूंदा आहिनि जंहिंमें इंसानु उलझी पवंदो आहे, हर वक़्तु सोचींदो रहंदो आहे मां हिन मामले में छा कयां, हर वक़्तु परेशान हूंदो आहे। त मूंखे हुननि अदनि खे त हर वक़्तु सोचण खां ऐं हर वक़्तु परेशान रहण खां को मसइलो हल न थींदो। तव्हांजे वस में जेका ॻाल्हि आहे तव्हां उहा पूरी कयो, बाक़ी उहो मसइलो अलाह जे मथां हुजे
कुछ अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं जेके अलाह साईं ही मुंहिंजा मसइला आहिनि जेके सिर्फ़ु तूं ई हल करे सघींदो। अलाह जी सुपर्द कजनि, अलाह उन्हनि खे बहितर ॼाणींदो। इंशाअल्लाह उहे अलाह जे जेके माण्हू पंहिंजा मामला सुपर्द कंदो उहो इंशाअल्लाह इंसान जा अलाह सुठी तरीक़े सां हल कंदो। अलाह साईं क़ुर में फरमायो आहे त एदन सिरातल मुस्तक़ीम, ए मुंहिंजा बाना तूं सिर्फ़ु सुठो ऐं सिधो रस्तो वठि, मंज़िल ते पुॼाए न पुॼाए उहो मुंहिंजो कमु आहे। अलाह साईं चयो त अलाह साईं किथे बि मंज़िल जी चयो तव्हां सिर्फ़ु सिधो रस्तो वठो ऐं अलाह साईं इंसान जे दिलि खे ॾिसी फ़ैसिला कंदो आहे। जेका ज़रे जे वार जेतिरी सिर जेतिरी बि अलाह साईं हुन जे इंसान जे दिलि में हूंदी आहे अलाह साईं हुनजी ख़बर हूंदी आहे ऐं इंसान अलाह साईं इंसान जी तक़दीर हुनजे दिलि खे ॾिसी लिखंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि अलाह साईं चयो आहे त हिकिड़ो असां चवंदा आहियूं अलाह साईं हथ में आहे तक़दीर अलाह साईं लिखी छॾी आहे, ईअं कोन्हे को। अलाह साईं तक़दीर बिल्कुलु लिखी छॾी आहे इंसान जी, पर अलाह साईं चए थो तव्हां जेतिरा दफ़ा मूंखां दुआ घुरंदव, जेतिरा दफ़ा इंसान बंदो मूंखां दुआ घुरंदो आहे मां ओतिरा दफ़ा वेंदो आहियां, ओतिरा दफ़ा हुनजी तक़दीर सुठी लिखंदो आहियां ऐं हुनजी तक़दीर खे सुठो कंदो आहियां। जेतिरा दफ़ा पहिरीं ॻाल्हि त उहो पाण कोशिशि कंदो रहे, नज़र मिन अलाह फ़तहुन क़रीब। ऐं ॿी ॻाल्हि त खां दुआ घुरंदो रहे, जेतिरा दफ़ा इंसान अलाह खां दुआ घुरे थो अलाह साईं ओतिरा दफ़ा हुनजी तक़दीर बदिलाए थो छॾे। सो दोस्तो इंशाअल्लाह अलाह कंदो जेके बि तव्हां जूं उमेदूं पूरी थींदियूं। तव्हां कंहिं बि कम में जंहिं कम में तव्हांखे इंट्रस्ट आहे, जंहिं कम में हिन कम में मां अचणु चाहियां थो, तव्हांजो शौक़ु आहे, तव्हां ॾिसो उहो कमु कयो त तव्हांखे हुन में मज़ो थो अचे त तव्हां उन कम में अचो ऐं पंहिंजे पाण खे मञरायो। कुझु बि न करण खां वांदे वेहण खां उन तव्हां फील्ड में भली थोरो ई कमु कयो, थोरो ई अॻिते वधो, पर पंहिंजी कारकरदगी में अॻिते वधो। ॾिसो असांजा पाकिस्तान जा हालात तमामु सख़्तु तंगी वारा आहिनि। सो इन जे करे ॾिसो इंडिया जा छोकिरा आहिनि यूट्यूब ते फेसबुक ते तमामु घणो पैसो कमाइनि था। तव्हां ॾिसो हिकिड़ो 3-3 लख 2-2 लख इंडिया जा कमाए रहियो आहे। असांजा नौजवान सिर्फ़ु सेल्फियूं ऐं सिर्फ़ु व्हाट्सअप फेसबुक माना हिकिड़ो यूज़ कंदा 8-10 साल थी आहिनि, पर कंहिंखे बि सिर्फ़ु 5 मिंट या अधु कलाकु 10 मिंट ॻाल्हाइणो सिर्फ़ु माना हिकिड़ो यूज़ त फेसबुक हर शइ करे थो ॾिसे थो, पर हुनखे पंहिंजे कारोबार या बिज़नेस जे हवाले सां जेकॾहिं यूज़ करे अलाह साईं हुनखे हिन में कामयाबु कंदो। बाक़ी हाणे कोशिशि कंदा रहो, अलाह साईं तव्हांखे कामयाबु कंदो। नबी साईं हिकिड़े दफ़े वेठा मस्जिद नबी में, हिकिड़ो माण्हू हुते नमाज़ पियो पढ़े त उहो नबी साईं हुनखे ॾिठो, हिकिड़े ॾींहुं आयो, ॿिए ॾींहुं माना 3 ॾींहं माना घणो टाइम उहो माना मस्जिद में जेॾी महिल नबी साईं अचे पियो त नबी साईं हुनखे फरमायो त चईंसि त तूं छा कंदो हुई? चई त मां जेको आहे सो हुन चयो त मुंहिंजो भाउ कमु कंदो आहे, बाक़ी मां कमु न आहियां कंदो, मां वांदो हूंदो आहियां। चईसि तोखां वधीक तुंहिंजो भाउ भलो आहे जो उहो कमाए थो ऐं पंहिंजो रोज़गार बि करे थो, नमाज़ बि पढ़े थो। जेकॾहिं तूं सफ़ा वांदो ईंदसि करण सां कुझु न थींदो, कुझु अमली कमु करण सां बि। नबी साईं फरमायो आहे त तव्हां इबादत हर वक़्तु 24 कलाक रुके ईअं न त माना मस्जिद में माण्हू वेठो आहे इबादत कयो। अलाह साईं 5 वक़्त नमाज़ कई आहे, पर इंशाअल्लाह करे ॾेखारियो अलाह ताला। वधीक हाणे टॉपिक इहो ई हो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए टॉपिक सां मिलंदासीं। अस्सलामु अलैकुम।